गंबट शहर में वॾियनि गाॾियुनि ऐं कोचिस जी आमद सबब हर वक्त ट्रैफिक जाम रहे थी, जंहिं सबब शहरी सख्त मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। शहरियनि इमरान काज़ी, नेमतुल्ला शेख, सिकंदर अली चांडियो, मोहम्मद इदरीस सूमरो, आज़ाद जुणेजो ऐं ॿियनि जो चवणु आहे त गंबट शहर में कोचिस, ट्रॉलर, ट्रकनि, ट्रैक्टर ट्रालियुनि जो विच शहर में आमद सबब ट्रैफिक जाम रहे थी। स्कूल ऐं कॉलेजनि मां मोकल वक्त गंबट, राणीपुर रोड, भिटाई चौक, शेख रोड, अबलवाह जे वॾी पुल गंबट में गाॾियूं बीहण सबब शहरी शागिर्द, शागिर्दियाणियूं ऐं गम्स अस्पताल ॾांहुं वेंदड़ मरीज़ सख़्त मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि कमिश्नर सखर, DC खैरपुर ऐं इनक्रोचमेंट इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त शहर में वॾियनि गाॾियुनि जी दाख़िला ते पाबंदी लॻाई वञे ऐं कोचिस जा अॾा ॿाहिरि मुंतक़िल करे शहरियुनि खे रश जे आज़ाद खां बचाया वञे।